अवांखे लाहौर में अपडेट कयूं। वज़ीर आज़म की सदारत हेठि स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़ डेवलपमेंट अथॉरिटी बाबति इजलास थियो। वज़ीर आज़म जी हिदायत ते मुल्क में मौजूद SMEs जी डेटा गॾु कई पई वञे। ब्रीफिंग में ॿुधायो वियो सिमेडा बोर्ड जी जोड़जकती थी चुकी आहे। बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास मुनक़िद कयो पियो वञे। नंढो कारोबार मुल्की मईशत जी करंगे जी हॾीअ जी हैसियत रखे तो वज़ीर आज़म के ब्रीफिंग ॾिनी वई। अवांखे आगाह कंदासीं वज़ीर आज़म जी सदारत हेठि स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइज़िस डेवलपमेंट अथॉरिटी जो इजलास थियो आहे। वज़ीर आज़म जी हिदायत ते मुल्क में मौजूद SMEs जी डेटा गॾु कई पई वञे। ब्रीफिंग में इहो ॼाणायो वियो आहे समीरा बोर्ड जी जोड़जक थी चुकी। बोर्ड ऑफ डायरेक्टर जो इजलास मुनक़िद कयो पियो वञे। नंढो कारोबार मुल्की मईशत जी करंगे जी हॾी जी हैसियत रखे थो। हुकूमत नंढो कारोबार कंदड़नि खे सहूलियतुनि जी फराहमी लाइ क़दम खणी रही आहे। पाकिस्तानी सनअतुनि खे ग्लोबल सप्लाई चेन जो हिस्सो बणाइण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। SMEs जी तरक़ीअ लाइ वफ़ाक़ ऐं सूबा गॾिजी कमु कंदा। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ इहो चयो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। लाहौर मां वज़ीर आज़म जी सदारत हेठि स्मॉल मीडियम एंटरप्राइज़िस डेवलपमेंट अथॉरिटी जो इजलास थियो आहे। वज़ीर आज़म जे हिदायत ते मुल्क में मौजूद SMEs जी डेटा गॾु पई कई वञे। सिमेडा बोर्ड जी जोड़जक थी चुकी आहे। बोर्ड ऑफ डायरेक्टर जो इजलास मुनक़िद कयो वेंदो। नंढो कारोबार मुल्की मईशत में करंगे जी हॾीअ जी हैसियत रखे थो। हुकूमत नंढो कारोबार कंदड़नि खे सहूलियतुनि जी फराहमी लाइ क़दम खणी रही आहे, इहो चवणो वज़ीर आज़म जो।